सेहतमंद रहण लाइ सुठी ग़िज़ा ऐं मुनासिब लाइफ स्टाइल अहम हूंदो आहे जेको इंसानी जिस्म खे पंहिंजे कमनि खे सरअंजाम ॾियण जोॻो बणाए थो। पपीतो हिकु ट्रॉपिकल मेवो आहे जेको विटामिन सी, विटामिन ई, फाइबर, फोलेट जहिड़ियुनि ग़िज़ाई शयुनि सां भरपूर हूंदो आहे। पपीते में पापीन नाले एंजाइम बि झझे मिक़दार में हूंदो आहे जेको हाज़मे में मदद करे थो। पपीतो पंहिंजी ग़िज़ाई शयुनि जे करे हिकु सेहतमंद मेवो आहे। हिन में मौजूदु विटामिन सी मुदाफ़ियती निज़ाम खे वधाइण में मदद करे थो, जॾहिं त विटामिन ई अखियुनि जी सेहत लाइ भलो आहे। पपीते खे पंहिंजी ग़िज़ा में शामिल करण सां अव्हां खे उहो फ़ाइदो थींदो त पपीते में सभ खां घटि कैलोरीज़ हूंदियूं आहिनि जंहिंसां वज़न वधंदो नाहे। पपीते में फाइबर हूंदो आहे जेको वज़न घटाइण में मदद करे थो। फाइबर पेट खे वधीक देर ताईं भरियल रहण में मदद ॾींदो आहे। पपीते में मौजूदु पापेन नाले एंजाइम प्रोटीन खे टोड़ींदे हाज़मे में अहम किरदार अदा करे थो। पपीतो विटामिन सी, ई, ए, पोटाशियम, मैग्नीशियम जहिड़ियुनि ज़रूरी शयुनि ऐं मादनियात सां भरपूर हूंदो आहे जंहिंसां मजमूई सेहत बरक़रार रहंदी आहे। पपीते में पाणीअ जो झझो मिक़दार हूंदो आहे जंहिंसां अव्हां हाइड्रेट रहंदा आहियो।